अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में मुल्क जे सभिनी खां अहम इशू हिकिड़े तमामु वॾे शोबे ज़राअत ऐं ख़ुराक ते ॻाल्हाईंदासूं। त ओवरऑल मुल्क में ज़राअत जी सूरत हाल छा आहे, हुकूमती पॉलिसियूं छा आहिनि, छा कुझु थिए पियो, आबादकारनि जी सूरत हाल छा आहे, जेके इनपुट्स इस्तेमालु थियनि था ज़राअत में उहे उन्हनि जी सूरत हाल, ऐं प्लस ज़राअत पहिरीं विफ़ाक़ वटि हुई, हाणे 18 तरमीम खां पोइ सूबनि जे हवाले थी वई आहे। त उन ज़राअत सूबनि जे हवाले थियण सां उनखे फ़ाइदो रसियो, नुक़सानु रसियो, इन्हनि सभिनी इशूज़ ते ॻाल्हाईंदासूं। ऐं असांखे जॉइन कयो आहे ज़राअत जे हवाले सां मुल्क जो हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे, जेका ज़राअत ऐं ख़ुराक वारी विफ़ाक़ी वज़ारत हुई, जॾहिं विफ़ाक़ वटि इहो शोबो हूंदो हुओ, उन वक़्तु एग्रीकल्चर डेवलपमेंट कमिश्नर जी हैसियत सां उन्हनि ज़िम्मेवारियूं अदा कयूं ऐं कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। जनाब डॉक्टर कादिर बख्श बलोच साहब, इन्हनि जो तालुक़ु मीरपुर ख़ासि ज़िले सां आहे ऐं तमामु घणो कमु कयो आहे इन्हनि ज़राअत जे हवाले सां। साईं, तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। डॉक्टर साहब, जॾहिं ज़राअत ऐं ख़ुराक वारी वज़ारत हुई, तव्हां वटि पोर्टफोलियो हो ADC वारो, तमामु घणी तव्हां खां असांखे ॼाण मिलंदी हुई, रहनुमाई तव्हां खां वठंदा हुआसीं। ओवरऑल उहो सॼो टेन्योर उहो कीअं गुज़रियो, ऐं उनखां पोइ तव्हां जीअं सरकारी मुलाज़मत तां रिटायर कयो, उनखां पोइ हाणे वरी बि ज़राअत खे ई तव्हां टाइम ॾियो पिया या हाणे वरी तव्हां स्विच कयो आहे ॿिए कंहिं फील्ड में? महिरबानी अता साहब, ऐं ख़ासि करके सिंध टीवी जो तव्हां घणो शुक्रगुज़ार आहियां त माशाल्लाह काफ़ी वक़्त खां पोइ टाइम ॾिनो त असां जेको ज़राअत ते ॻाल्हायूं पिया वरी। सो तव्हां ऐं असां ऐं जेको सॼो सिस्टम हूंदो हो जॾहिं असां ज़राअत में, ऐं 1997 में मिनिस्ट्री फूड एग्रीकल्चर में आयुसि वीट कमिश्नर जी हैसियत सां, पोइ वरी जेको कार्टन कंपनी जेके बि शोबा हुया तक़रीबन सभिनी में, ऐं तंहिंखां पोइ जेको आख़िर में एग्रीकल्चर डेवलपमेंट कमिश्नर, ज़रिए तरक़ियाती कमिश्नर जी हैसियत सां 5 साल, आख़िरी 5 साल जेको असां हुन में माना सभु शोबा जेके बि हूंदा हुआ, ज़राअत हूंदी हुई, लाइव स्टॉक हूंदी हुई, फिशरीज़ हूंदी हुई, सभु जेको असां मिनिस्ट्री मिनफाल करे चवंदा हुआ, मिनिस्ट्री ऑफ फूड एग्रीकल्चर एंड लाइव स्टॉक, माशाल्लाह तमामु वॾी राजधानी हुई साईं। ऐं तंहिंखां पोइ ख़ासि करे ज़मींदारनि सां इंट्रेक्शन थींदो हो, फार्मर सां इंट्रेक्शन थींदो हो, असां पाण विज़िट कंदा हुआसीं, मुख़्तलिफ़ शोबा ॾिसंदा हुआसीं, मुख़्तलिफ़ हंधनि ते वेठा हुआसीं, पोइ जेका बि हूंदी अचे मथे पॉलिसीज़ खे जेको असां पंहिंजो ACA जो मीटिंग थींदी हुई, फेडरल कमेटी यानी एग्रीकल्चर जो ख़रीफ़ में जुदा थींदी हुयूं, हुन में जुदा जीअं मिनिस्टर साहब चेयर कंदो हो, सेक्रेटरी पूरे पाकिस्तान जा सभु शोबा ईंदा हुआ, प्लानिंग कंदा हुआसीं भई पाणी जी पोजीशन छा आहे, फर्टिलाइज़र जी पोजीशन छा आहे, अॻे में मौसमी हालात छा ईंदियूं, सभिनी खे डिस्कस करे पोइ जेको असां टारगेट फिक्स कंदा हुआसीं। माशाल्लाह हिकिड़ो तमामु सुठो सिस्टम बि मुंहिंजे ख़्याल में हलियो हुओ साईं। त आउं हमेशह चवंदो आहियां त ज़राअत में 4 जेके फैक्टर हूंदा आहिनि ज़राअत जा। पहिरीं हूंदी आहे अलाह ताला जी रहमत, सही नेचर आहे, छो त ओपन स्काई में असां कमु था करियूं, त पहिरियों अलाह ताला जी रहमत। तव्हां ख़ासि करके 2 शयूं जेको ॾिठो, हिकिड़ो 2010 जा फ्लड, जेको मथां खां पंहिंजो दरियानि में तमामु तुगियानी आई, तमामु घणो पाणी आयो, ऐं तंहिंखां पोइ 2011 जूं बरसातूं जेके असांखे लोअर सिंध में जेको काफ़ी नुक़सानु थियो असांजो, अञा ताईं उहे ज़मीनूं असांजूं रिकवर कोन थियूं आहिनि साईं। त पहिरीं अलाह ताला जी रहमत, ॿी आहे हुकूमत जी पॉलिसी ऐं प्लानिंग छा हूंदी आहे। त फेडरल गवर्नमेंट हूंदा हुआसीं, इंटरनेशनल इदारा हूंदा हुआ, असां हूंदा हुआसीं, सभु साईं, इवन जेको असां प्राइम मिनिस्टर ताईं, मिनिस्टर ताईं, माना जेके सूबाई जा टेक्निकल असां माण्हू हूंदा हुआसीं, उन्हनि जी हैसियत हूंदी हुई। त मथे जेको असां पंहिंजो हुकूमत खे सलाह मशवरो ॾींदा हुआसीं भई छा थियणु खपे, छा न थियणु खपे। त आउं त तूं ॿुधायां त असांजे वक़्त में असां पंहिंजो पाकिस्तान ठहण खां वठी अॼु जी जेका पोज़ीशन वरी उन वक़्त जी पोज़ीशन त तक़रीबन जेका एग्रीकल्चर डेवलपमेंट फंड हूंदा 22 अरब ताईं सालाना असां वठी आया हुआसीं। उन खां अॻु में तक़रीबन 1 या 1.25 इन हिसाब सां पियो हलंदो हो साईं। पर उन वक़्त में जॾहिं असांजो वक़्तु हो तमामु पीक जो टाइम हो साईं, त उन वक़्तु अलहमदिल्ला ज़राअत तमामु, पोइ असां फील्ड में वेंदा हुआसीं, ख़ुशहाली ॾिसंदा हुआसीं, माण्हुनि जी शादियूं पियूं थींदियूं, माण्हू ॿार स्कूल वेंदा हुआ, मोटरसाइकिल ख़रीद कंदा हुआ, ट्रैक्टर ख़रीद कंदा हुआ, सभु शयूं जेको असां मथे फिगर्स ॿुधाईंदा हुआसीं फिगर। त उते जेको अञा वधीक पैसो असांजी ज़राअत खे मिलंदो आहे, छो त असांजो पंहिंजो तालुक़ु माना हिकिड़े हारी फैमिली सां, मीरपुर ख़ासि में हारी जे घर में पैदा थियासीं, हुन खां पोइ वसी वियासीं अमेरिका में PhD करे आयासीं। पोइ असां ॾिठो त भई जॾहिं असां आया हुआसीं मिनिस्ट्री में त पाकिस्तान कणिक ख़ासि करे ॿाहिरां ईंदी हुई, जॾहिं इम्पोर्ट थींदी हुई कणिक, ऐं बाक़ाइदो हिकिड़ो शोबो ठहियलु हो त वीट इम्पोर्ट जे नाले सां
फूड जे नाले सां बाक़ाइदे हिकिड़ो इम्पोर्ट जो हिकिड़ो शुबो ठहियल आहे, जंहिंमें फर्टिलाइज़र ऐं हिन खे ॾिसंदा हुआ त भई जेको असां पंहिंजो कणिक ॿाहिरां कीअं इम्पोर्ट केतिरी खपंदी असां। पोइ अलहमदिल्ला जॾहिं वेठासीं माना सुठा मिनिस्टर आया, सुठो सेक्रेटरीज़ आया, उन में जेको प्लानिंग थी, PRC प्रोविंशियल गवर्नमेंट सभ जी मदद सां अलहमदिल्ला पाकिस्तान खे दौर में खैरमन जुणे साहब हो, शफ़क़त जामो साहब आयो, खैरमन जुणे साहब आयो, सरदार यार मोहम्मद रिंद आयो, बोसन साहब आयो, तव्हां सभिनी सां तव्हां इंटरेक्शन तव्हांजो हुयो, सभिनी खे तव्हां ॾिठो 97 में तव्हां आया हो ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते बहितरी आई त पोइ 99 में त जनरल मुशर्रफ जो कू थी वियो, उन खां अॻु में 1 अरब ताईं हुई ज़रात जी बजट 1.25 अरब ताईं, यानी कि मुशर्रफ आयो आहे त बहितरी आई आहे ज़रात वारे पासे 22 अरब रुपया उन जे दौर जी इहा आहे सॼी कहाणी। असां मुंहिंजे ख़्याल में त छो त असां ख़ासि करे ज़रात जा माण्हू आहिनि, टेक्निकली ॻाल्हाईंदासीं ॿुधूं साईं, ऐं मुशर्रफ बिल्कुलु जेको असां ज़रात ते तमामु घणी तवजो हुई, ऐं जेको असां पंहिंजो तव्हां सो वाटर पका करणी आहे छा हाणे वाजिबु आहे, लेकिन उन वक़्त में तमामु घणो माना कंटिन्यूटी अलहमदिल्ला सिर्फ़ु इन खे कंटिन्यू रखियो वञे त माना काफ़ी जेको असां बहितरी अची सघे थी, ॿुधूं साईं कंटिन्यू कयो वियो आहे। सो पंहिंजो ज़रात जा मूं तव्हांखे ॿुधायो त भई पंहिंजा न हाणे तव्हां जे बारे में त पहिरीं जेको असां पंहिंजो आहे त अलाह ताला जी रहमत, तव्हां ॾिसो त पंहिंजो पंहिंजा फ्लड्स आया 2010 में, ऐं तंहिंखां पोइ 2011 में सिंध में बरसातूं ऐं लोअर सिंध में तमामु घणो नुक़सानु थियो, अञा ताईं असां हुन में रिकवर कोन थिया आहियूं। त ॿी जॾहिं अलाह ताला जी रहमत थी अचे त पोइ काफ़ी ॿी आहे पॉलिसीज़, त पॉलिसीज़ छा आहिनि ॿुधो साईं, त कीअं पॉलिसी, तव्हां पॉलिसी जे बारे में ॻाल्हि ॿुधायां जी, जेका प्योर पार्टी जी जेका 2008 में गवर्नमेंट आई त इन जेका असां कणिक जी क़ीमत खे वधायो, कणिक जी क़ीमत माना तक़रीबन 4-4.25 हूंदी हुई माना उन वक़्त में उन वधायो 950 रुपया कयो, हाणे अॼु 1300 रुपया कणिक, उन जी कणिक जी क़ीमत करे माना काफ़ी जेका असां बहितरी आई उन कणिक जी, माना इहा हुकूमत जी पॉलिसी। पोइ वरी असांखे उन वक़्त में शहबाज शरीफ़ साहब जॾहिं हीअ जेका हीअ गवर्नमेंट हुई जॾहिं सिंध पंहिंजे पंजाब में, त उन्हनि असांखे पुछियो त माना उन्हनि वरी पॉलिसी आंदी त भई तव्हां सेंट्रल गवर्नमेंट हीअ कयो तव्हां इनाम ॾियो ज़मीनदारनि खे, त हुननि जेके सभु 250 यूनियन काउंसिल लेवल ते हिकिड़ो पहिरें फार्मर खे ट्रैक्टर, ॿिए फार्म खे थ्रेशर ऐं टे फार्म खे ड्रिल ॾिनी वई, त उते जिते चइनि एकड़नि ते फार्मर जो मुक़ाबिलो कई, 2008 जी ॻाल्हि थो कयां, त उते फार्मर जो मुक़ाबिलो करायो 2009 या मूंखे 9 जो किरायो पए, 2008-9 जो किरायो पए, त उन में जेको आहे सो जंहिं फार्मर ट्रैक्टर इनाम खयो 80 मण पर एकड़ यील्ड हुई, 4 एकड़ जो मुक़ाबिलो करायो 80 मण पर एकड़, अञा पाकिस्तान जी जेका असां एवरेज हिन वक़्त में 27-28 मण आहे तक़रीबन ॿुधायो साईं, पर 80 मण ते उहो फार्मर आहे। ॿियो इनाम जंहिं खयो थ्रेशर त उनखे 70 मण हुनजी यील्ड, ऐं टियों इनाम जंहिं खयो उन 60 मण यील्ड हुई, त माना तव्हांजी पॉलिसी इंसेंटिव जेकर ॾींदासीं असां त माना फार्मर जेको आहे तव्हांखे हर शइ पैदा करे ॾींदो, मुंहिंजो मक़सदु इहा त पॉलिसी जेको असां 2 पॉलिसियूं में तव्हांखे ॿुधायूं त उन में अच्छा टी छो त मुशर्रफ वक़्तु ॿुधायो अचे जी ज़रात जे फंडनि खे डेवलपमेंट फंड खे काफ़ी मथे खणी वियासीं, तंहिंखां पोइ जेको असां पंहिंजो हीअ जेको असां पार्टी जी जेको असां पंहिंजो नई जॾहिं हुकूमत आई त उन्हनि 950 रुपया कणिक जी क़ीमत मुक़ररु कई, वरी जेको असां पंहिंजो इन जे अच्छा इन पच जो टी शइ आहे त टेक्नोलॉजी तव्हां वटि छा आहे, सम्झो त 80 मण जेकॾहिं यील्ड माना टेक्नोलॉजी तव्हां वटि आहे, तव्हां वटि भाण आहे, तव्हां ॿियूं शयूं आहिनि, सभु शयूं जेको आहिनि, नेचर बि साॻी, पॉलिसी बि साॻी, ऐं चौथी जेका शइ आहे असां फार्मर जी पंहिंजी मैनेजमेंट कीअं थो पंहिंजे क्रॉप खे मैनेज करे, ऐं कीअं पहिरियों वसाइल भई जेको पाकिस्तान जेको आहे छो त आउं हमेशह चवंदो आहियां त वॾो जेको मसइलो आहे त रिसोर्स पुअर फार्मर आहे, ॿुधो पाकिस्तान में 5% फार्मर अहिड़ा आहिनि जंहिं वटि पंहिंजा वसाइल आहिनि, हर शइ पंहिंजो वसाइल पंहिंजा करे, तंहिंखां पोइ हू ज़रात में हथु विधो, तंहिंखां पोइ हू जेको आहे खेती ॿाड़ी शुरू थो करे, पर अक्सर जेके फार्मर्स जी आहे से माना वटि पंहिंजा वसाइल न आहिनि, न बि वटि ॿिज आहे, न वटि भाण, जेको असां पंहिंजो जेसि ताईं असां उन्हनि शयुनि जो ख़्यालु न कंदासीं तेसि ताईं ज़रात असांजी तरक़ी कोन करे, तंहिं करे जेके सफ़ेद माना चौथी शइ हिकिड़ी तव्हां ॻोठ में वञो त हिकिड़ो फार्मर 60 मण पियो पैदावार खणे कणिक जा, ॿियो 40 मण थो खणे, टियों 20 मण थो खणे, एवरेज असांजी 27-28 मण थी अचे, तंहिं करे जेके आहिनि से 4 फैक्टर जिते थींदा उते माना ज़रात वसीला माना तव्हांजो आहे त ॿिज बि आहे, बाण बि आहे, पाणी बि आहे, ट्रैक्टर बि आहे, सभु कुझु आहे, वरी उनजो इस्तेमालु प्रॉपर थियणु खपे, प्रॉपर इस्तेमालु, टाइम ते ॿिज, टाइम ते पाणी, टाइम ते बाण, बिल्कुलु सही, पहिरियों त सही ॿिज वठे, ज़मीन खे लेवल करे, छो त अॼुकल्ह जेको असां हमेशह चवंदो आहियां त भई 3 शयूं जेको असां पाकिस्तान में इनकलाब खणी आयूं आहिनि, सिंध में तव्हां वञी ॾिसो पहिरियों ट्रैक्टर जॾहिं ढगो छुटो ऐं ट्रैक्टर आयो हिकिड़ो, ऐं ट्रैक्टर आम हलियो, ॿी शइ आहे त थ्रेशर आयो, माना जिते किथे कणिक जेको लाबारा थींदा हुआ, पोइ ॻाह थींदा हुआ,
तंहिं करे जेको असां थ्रेशर इनकलाब हाणे टियों इनकलाब जेको आयो आहे सो वरी लेज़र लेवलिंग ते आयो आहे हाणे माना आम जेको असां सभिनी गवर्नमेंटनि हिन ते तवजो ॾिनो आहे त ख़ासि करे सिंध गवर्नमेंट जी बि हिन ते तवजो आहे ख़ासि करे नवां इम्प्लीमेंट्स वग़ैरह पिया ॾियनि माण्हुनि खे ऐं उहे चवंदा त भई लेज़र जेके असां जिते किथे माना ज़मीनूं लेवल ज़रूरी आहे हुन में हिकिड़ो त पाणी जी बचति थी थिए ऐं ॿियो जेको असां पंहिंजो त माना इहे जेको ज़रूरी शयूं आहिनि जेके असां इन में हिकिड़ी शइ पाणी जे हवाले सां जेको तव्हांजे दौर में ई शुरू थियो ड्रिप ऐं स्प्रिंकल इरिगेशन वारो अॻु में पाणी चवनि था त तमामु घणो ज़ाया थींदो इहो जेका टेक्नोलॉजी आई उन तां फ़र्क़ु पियो त आउं अञा बि थोरो पोइ ते वेंदुसि ॿुधोसि पोइ ते छा ॾिस त ॾिसनि था पंहिंजो हीअ जेका हुकूमत आई हुई पहिरियों पार्टी जेका पोइ हुकूमत आई पोइ हुकूमत आई त पंहिंजो ज़रदारी साहिबु ख़ासि करके जेको असां पंहिंजो कयो त भई जेके पुराणा ढोरा पुराणियूं जेके असां उन्हनि खे ॻोल्हणु शुरू कयो जेके ॾाढो सुठो हथु खयूं जेके उन्हनि खे ॻोल्हे जेको असां उहे शयूं शुरू करे वञा त काफ़ी कम अॻिते वञी वञा हाणे छा सिंध में मसइलो जेको असां हिकिड़ो त मिसमैनेजमेंट आहे पाणी जी ॿुधोसि पाणी मिसमैनेज थिया था ऐं ॿियो जेको मसइलो आहे असांजी ड्रेनेज जो मसइलो आहे जिते पाणी थोरो घटि थो थिए जिते ढोरा वग़ैरह आहिनि जिते पाणी अॻिते निकाल कोन्हे छो त कब्ज़ा थी विया आहिनि माण्हुनि जेको पुराणे ढोरनि ते सभु कब्ज़ा थी विया माना माण्हुनि जेको असां पंहिंजो कंहिं घर ठाहिया कंहिं ज़मीनुनि ते आबाद करणु शुरू कयूं त असांखे उन्हनि शयुनि खे पुराणी शयुनि खे वरी थोरो ॾिसणो पवंदो त भई हुते जेको सिर्फ़ु आई ॿियो पार्टी जॾहिं 2008 में जॾहिं गवर्नमेंट तॾहिं हुन बाक़ाइदा इहो शुरू कयो कमु खे पर पोइ वरी थोरो कमु खे हलाए छॾे नओं हलाए छा ॿुधनि साईं पर हाणे चवंदा त ॿ शयूं हूंदियूं आहिनि कंहिं बि ऐं त किथे बि ज़मीनदारी तव्हां करियो या किथे बि तव्हां काश्तकारी करियो त पहिरियों जेको त पाणी जो सोर्स छा आहे हुन ज़मीन जो ॿियो जेको त पाणी जो निकाल छा आहे तव्हां बरसातियूं थियूं अचनि अननेचुरल शयूं थियूं क्लाइमेटिक कंडीशन चेंज थियल आहे ॿुधनि साईं हाणे जेको असां तव्हांखे ॿुधायां त जेको पुराणियूं जेके सदी वई उन में जेके असांजा ई पंहिंजो क्लाइमेटिक कंडीशन जेका आई आहे त इन में जेको असां 0.8 पंहिंजो परसेंट ते असांजा जेके आहिनि से मथां ग्लेशियर मेल्ट थिया आहिनि 0.8% सॼी सदी में पर हाणे हीअ जेका सदी आहे हिन में 8% मेल थींदा ॻरंदा 100% मथे 100% खां मथे आहिनि 0.8% ऐं हाणे 8% माना जेको असां पंहिंजो हिते हिन सॼी सदी में मेल थींदा त माना इहे ग्लेशियर ॻरंदा बोडियूं वॾियूं ईंदियूं माना सॼी सदी जी ॻाल्हि थो करां हिकिड़ी ॻाल्हि सॼी सदी में जेको असां हीअ सॼे 100 साल में इहो थींदो वञे तंहिं करे हींअर साणी प्लानिंग करणी आहे त छा करिणो आहे छा न करिणो आहे तंहिं करे आउं हमेशह जिते जॾहिं वेंदो आहियां त चवंदो हाणे असांखे एग्रो फॉरेस्ट्री ते फुल तवजो ॾियणी पवंदी एग्रो फॉरेस्ट्री ऐं लाइव स्टॉक ते माना हिकिड़ी फार्म में तव्हां जेको सो क्रॉप बि पोखियो तव्हां फ्रूट बि पोखियो तव्हां भाॼियुनि ते बि अचो तव्हां लाइव स्टॉक ते बि अचो तव्हां इवन एग्रो फॉरेस्ट्री ते माना असां त पहिरियों वेंदा हुआसीं लोअर सिंध में ख़ासि करके होड़ियूं हूंदियूं बबुर हूंदा हुआ ॿुधनि साईं इहे शयूं जेके हाणे आस्ते आस्ते माण्हुनि जो तवजो वरी इन्हनि शयुनि ते बि अचे पियो ॿुधनि साईं छो त अॼुकल्ह सुठी अर्निंग थी थिए तंहिं करे असांखे माना सिर्फ़ु हिकिड़ी शइ त न पहिरीं शइ जेको ख़्यालु करिणो आहे उहो त करिणो आहे असांखे पाणी असांजे ॿनी ताईं कीअं पहुचे माना सॼी सिंध खे मैनेज करे असां चओ त लेज़र लेवलर ऐं नयूं जैसे तव्हां ड्रिप जी ॻाल्हि कई तव्हां जेको स्प्रिंकलर जी ॻाल्हि कई इहे सभु शयूं में कीअं पाणी खे सेव कजे पाणी खे सेव कजे आख़िरी कुंड कोन्हे थो अचे त पॉपुलेशन प्रेशर पियो अचे पॉपुलेशन वधे पई ॿुधनि साईं ॿारनि जी ॻोठनि जी शहरनि खे खाराइणो आहे ॿारहाणियूं जेके आहिनि से उते पहिरियों पाण खाइनि तंहिंखां पोइ शहरनि में उहा शइ शहरनि खे वञी खाराइनि ॿुधनि साईं तंहिं करे जेको असां हाणे इहे सभु शयूं जॾहिं ईंदियूं तॾहिं असां ज़रात पर माना सभु खे बाक़ाइदे मैनेज करिणो पवंदो हाणे ॿुधनि साईं हाणे पहिरीं मैनेज असां कहिड़ी पाणी पहुचायूं पाणी त माना जैसे हाणे सिंध में वेंदो आहे त इहे वाहन जी माना पंहिंजो लाइनिंग पई थिए पका पिया त वाह पका थियनि शाखूं पकियूं थियनि तंहिंखां पोइ जेको वाटर कोर्सिस पका थियनि छो त उन में पाणी जी सेविंग थींदी ॿियो जेको असां जेको असां पंहिंजो इहो पाणी जेको असां पंहिंजो पाणी खे कीअं मैनेज कजे ख़ासि करके हीअ जेको असां प्रिसिशन लेवलिंग सां इन नमूने सां ॿुधो लेज़र टेक्नोलॉजी वधे पई उहा वधणु खपे ऐं ॿियो जेको असांखे वधि में वधि ख़्यालु रखणु खपे छो त ॾिसो न असां जेकॾहिं एक्स्ट्रा खाईंदासीं कॾहिं बदहज़मी थी वञे त कॾहिं उल्टी थी अचे या जेको दस्त शुरू था थियनि त माण्हू जेको कंहिं न कंहिं माना एक्सेस जेको निकिरी थो वञे पाणी माण्हू वधीक थो पिए त गर्मियुनि जे टाइम ते माण्हू जे पसीने में असां किथां न किथां त ड्रेनेज जो मसइलो बि असांखे कंहिं न कंहिं सां जेको असां पंहिंजो उन ते बि असांखे ध्यानु ॿिनी शयुनि ते टाइम थियो ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते ब्रेक खां मोटंदासीं त डॉक्टर साहिब खां इहो ॼाणण जी ज़रूरु कोशिशि कंदासीं त जेको ज़राअत जो शोबो आहे उहो वफ़ाक़ वटि पहिरीं हो उहो अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबनि जे हवाले थियो उन जा कहिड़ा नुक़सान थिया कहिड़ा फ़ाइदा थिया ऐं उन खां पोइ अॻियां ॿिया बि इशूज़ आहिनि उन ते बि डिस्कस कंदासीं असां सां गॾु रहिजो
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। डॉक्टर साहब हाणे तव्हांजे तजुर्बे मां फ़ाइदो वठंदे तव्हां एतिरा साल रहियो, मथे पॉलिसियूं ठहियूं, सभु कुझु थींदो हो, असां ॾिसंदासीं त ज़रूरी जिन्सूं हुयूं, उन्हनि जो इमदादी अघु मुक़ररु थींदो हो, त जिते आबादगार मिडिलमैन जो आबादगार खे फुरींदो हो उते हुकूमत इंटरवेंशन कंदी, उन रेट ते हुकूमत ख़रीद कंदी। पोइ असां ॾिठो त उहो पॉलिसी ख़तमु थी, अलामती अघु हिकिड़ो मुक़ररु थींदो, गवर्नमेंट जी इंटरवेंशन ख़तमु थी वई। अरिड़हीं तरमीम खां सूबनि वटि हलियो वियो। सूरत हाल तॾहिं बहितर हुई या हाणे सूबनि खे जॾहिं इहा सब्जेक्ट मुंतक़िल थियो आहे उन खां पोइ हाणे बहितरी वधीक अचणु शुरू थी आहे? त सभु आउं इन लाइ इहो चवंदुसि त जॾहिं तव्हां मिनिस्ट्री बि ॾिठी मिनिस्ट्री फॉर एग्रीकल्चर एंड लाइफ स्टॉक ॿुधोसीं, मिनफाल जे नाले सां ॿुधोसीं, उन वक़्त में हक़ीक़त में उहो पीक जो टाइम हो तमामु जेको असां पंहिंजो, छो त फेडरल गवर्नमेंट इंटरनेशनल लिंकेज, आउं हमेशह चवंदो आहियां त भई इंटरनेशनल लिंकेजिस, ठीकु आहे, इंटरनेशनल, पोइ वरी नेशनल लिंकेजिस, माना असां मिनिस्ट्री में वेही वरी नेशनल लिंकेजिस कंदासीं, इंटरनेशनल खे जेके बि शयूं ईंदियूं उते वरी प्राउंसिस सां वञी माना असां हेठि मुंतक़िल कंदा हुआसीं। ॿियो जेको असां फंडिंग ख़ासि करे, माना इंटरनेशनल फंडिंग हूंदी हुई, मिनिस्ट्री जी पंहिंजी फंडिंग हूंदी हुई, पंहिंजा प्रोजेक्ट हूंदा, त उहे वरी नेशनल लेवल ते असां उहा प्रोजेक्ट्स खे फंडिंग कंदा। मूं चवंदा पंहिंजो, मूं तव्हांखे इन खे मिसाल ॾिनो त मुशर्रफ जे वक़्तु असां 22 अरब ताईं जेको खणी विया हुआसीं उन वक़्त में, जॾहिं असां बजट डेवलपमेंट जेके बजट हुई 22 अरब ताईं खणी वियासीं, रिकॉर्ड हुई उन वक़्त में तमामु ॿुधनि साईं। त तंहिंखां पोइ जेको असां पंहिंजो टी शइ आहे त माना ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट ॿुधनि, ख़ासि करे PRC पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल वग़ैरह इहे इदारा, माना असां उन्हनि जे थ्रू, ऐं उहे पोइ वेंदा हुआ त माना प्राउंसिस में वेंदा हुआसीं, असां ॾिसंदासीं त भई हिकिड़े माण्हू सां असां ॻाल्हायूं त असांजी ॻाल्हि नथो सम्झे उहो माण्हू, ॿुधनि साईं, किथे कंहिं इदारे खे फंडिंग नथी थिए, पोइ असां प्रोजेक्ट जी सूरत में उनखे फंडिंग ॾींदा हुआसीं। ॿियो वरी असां ॾिसंदासीं त भई हू माण्हू असां जेको ॻाल्हायूं पिया नथो सम्झे, त असां पोइ उन्हनि जी लेवल वधाइण जी कोशिशि कंदा हुआसीं, भई हिनखे किथे MSc कराइजे, किथे PhD कराइजे। त असां पाण उन प्रोग्राम में, उन्हनि प्रोग्राम में 12 PhD करे आयासीं, अमेरिका मां आउं PhD करे आयुसि। त माना पाकिस्तान जे कुंड कुड़छ ते ख़ासि करके माना सूबनि में जेको असां पंहिंजा जेके नंढा सूबा उन्हनि जा माण्हू जेको इन्हनि प्रोग्राम में सभिनी मां जेके वधीक माण्हू ट्रेन थिया से KPK जा माण्हू ट्रेन थिया, घटि में घटि बि 400-500 माण्हू जेको उन प्रोग्राम में PhD करे आया, माना चवंदा नंढनि सूबनि सां ज़्यादती, पर उन वक़्त में त असां पाण नंढे सूबे में फिर जेको असां पंहिंजो असां बि उन्हनि प्रोग्राम में करे आयासीं। त इहे 4-5 शयूं हूंदियूं जेके असां पंहिंजे बाक़ाइदे वाच कंदा हुआसीं, हिकिड़ी नेशनल इंटरनेशनल लिंकेजिस या इंटरनेशनल टेक्नोलॉजी खे हिते वठी वेंदा हुआसीं, टेस्ट कंदा हुआसीं, उनखे प्राउंसिस में खणी वेंदा हुआसीं। ॿियो वरी हूंदी हुई त भई पंहिंजो फंडिंग के इदारे में नथी मिले त उनखे प्रोजेक्ट जी सूरत में, जीअं तव्हां ॾिसो लाइनिंग ऑफ वाटर कोर्सिस वग़ैरह उन वक़्त में 66 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट जेको असां पंहिंजो उन वक़्त में उहो शुरू थियो हो। उन खां पोइ जेको असां पंहिंजे नंढियूं नंढियूं शयूं जेके बि हूंदियूं हुयूं, ऐं असां मिनिस्ट्री में वेंदा हुआसीं, असां 40 मिलियन खां मथे जेको प्रोजेक्ट ठहंदो, के स्पेसिफिक प्रोग्राम हूंदो हो, त बि असां मिनिस्ट्री में चवंदासीं न हिनखे सिंध जो शेयर ॾियो, हिनखे बलोचिस्तान जो शेयर ॾियो, छो त 40 मिलियन खां मथे प्रोजेक्ट पियो वञे, तंहिं करे जेको असां पंहिंजो त बाक़ाइदे वाच थींदो हो साईं। उन वक़्त में पोइ वरी जेके PRC या जेके ॿिया इदारा हूंदा हुआ उते हर कंहिं सूबे खे माना बाक़ाइदे कोटा सिस्टम जो, कोटा जेको हूंदो हो सभु प्राउंसिस जो हूंदो हो, पर असां जॾहिं मिनिस्ट्री में वेंदा असां चवंदासीं भई हीअ जेको असां पंहिंजी नौकरियूं हीअ सिंध सूबे जूं आहिनि, फिलहाल सूबे में हुनखे बाक़ाइदे कोटा जेको असां मेंटेन करियो तव्हां जेको असां पंहिंजो। हाणे इहे सभु शयूं माना हिकिड़ो ट्रेंड हो, हिकिड़ी शइ जेका असां पीक ते पहुतल हुई। हाणे उहे सभु शयूं पोइ असांजे मिनिस्ट्री निकिरण खां पोइ, छो त असां 2010 में निकिरी वियासीं मिनिस्ट्री, 2011 में ई डिवोल्यूशन आयो, 2011 में 11-12 में उन में आयो। पोइ असां खां पोइ जेको असां पंहिंजो जॾहिं वियो त छा त प्राउंसिस खे एतिरो तजुर्बो कोन हो, प्राउंसिस एतिरी स्ट्रेंथ कोन हुई हुते। हाणे आस्ते आस्ते स्ट्रेंथ थिए पई आस्ते, पर टाइम लॻंदो अञा, ॿुधो अञा उन लेवल ताईं पहुचणो, वरी ज़ीरो खां स्टार्ट थियो। जेकॾहिं हाणे वरी उन सिस्टम खे, छो त वरी जेकॾहिं हिन सिस्टम में वापसि था वञूं असां फेडरल गवर्नमेंट जो सिस्टम, हाणे हिनखे वरी 50 साल ॿिया लॻंदा, माना हिकु इंफ्रास्ट्रक्चर ठहियल हो, माण्हुनि सां लिंकेज हुओ, दुनिया सां लिंकेज हुओ, उहो सभु फ़िलहालु माना डिसमेंटल थी वियो आहे सॼो। हाणे उनखे माना 10-12 साल अञा घटि में घटि लॻनि त उन लेवल ते मुंहिंजे ख़्याल में त ॿुधनि साईं वधीक त हाणे फार्मर आहिनि, सभु सम्झनि था, ॿुधनि साईं असांजो माना डिसीजन मेकर त फार्मर आहे, उनखे ख़बर हूंदी त छा आहे। पर मुंहिंजे अंदाज़े में, छो त आउं पाण फार्मिंग बि कंदो आहियां, ऐं पाण टेक्निकल माण्हू बि आहियां, ऐं पाण दुनिया मूं ॾिठी आहे जेको असां पंहिंजो, पर मुंहिंजे अंदाज़े में त माना काफ़ी असांखे नुक़सानु थियो। ॾिसो जॾहिं खां हीउ डिवॉल्व थियो आहे, असां गुज़िरियल 2-3 सालनि खां लाॻीतो ख़ासि करे सिंध जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं, ॾिसो भई आबादगार रोडनि ते आहिनि, उनखे जिन्सुनि जा अघु नथा मिलनि, न कमनि जो अघु थो मिले, न फुटी जो अघु आहे, न कणिक जो आहे, इहो छा आहे? अच्छा सभु आउं इन ॻाल्हि में जेको असां वरी, छो त जॾहिं मिनिस्ट्री में असां वेंदा हुआसीं त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जॾहिं ॾिसंदा हुआसीं त 2 शयूं आहिनि, ॿुधो साईं। हाणे तव्हां ॾिसो त GST कॾहिं लॻी आहे असां वटि, ॿुधो साईं। सही, हाणे तव्हां पाण ॾिसो, ॿुधो असां
माना असांजूं जेके बि हुकूमतियूं थी अचनि कंहिंजी नुमाइंदगी थियूं कनि ॿुधो न साईं कंहिंजी नुमाइंदगी थी थिए छा थी थिए तव्हां पाण तव्हां हिस्ट्री खणा तव्हां कुझु कोन थो चवां सुभाणे वरी मूं ते को माण्हू नाराज़ थी वञे असांजो वज़न त भई तव्हां हीअ छा पिया ॻाल्हायो छा न त आऊं हिन त तव्हां पाण तो तव्हां ॾिसो त भई GST कहिड़ी हुकूमत में लॻी कीअं थियो हाणे 17% GST माना हाणे छा त पंजाब न पर हिंदुस्तान तव्हां वठो और ॿियूं कंट्री में वठो ॿुधो न साईं ज़रई अवामल ते का GST कोन्हे ॿुधो न साईं सॼी दुनिया में किथे बि कोन्हे ॿुधो न साईं अञा पाण सब्सिडी ॾींदा आहिनि ॿुधो न साईं उहे सब्सिडी ॾींदा आहिनि एक्सपोर्ट सब्सिडी ॾींदा आहिनि त भई तव्हां हीअ शइ एक्सपोर्ट करियो ऐं एक्सपोर्ट करे जेको बि तव्हां जेको असां पंहिंजो ख़र्चो थींदो त असां जेको असां पंहिंजो ॿुधो न साईं त सब्सिडी एक्सपोर्ट खे सब्सिडी कंदा आहियूं तव्हांजी जेको ट्रांसपोर्टेशन जेको ख़र्चो थींदो उनजो माना कई मुल्क इहे सपोर्ट कंदा आहिनि ॿुधो हाणे जॾहिं खां असां वटि GST आई ॿुधो न काई पलटजी वई माना किसो जेको असां ॿियो थी वियो ॿुधो न साईं घटि में घटि आउं तव्हांखे इहो ॿुधायां त असांजे वक़्त में GST कोन लॻी जॾहिं असां हूंदा हुआसीं जैसे असां मिनिस्ट्री में हूंदा हुआसीं ॿुधो न साईं जॾहिं मिनिस्ट्री फूड ऐं एग्रीकल्चर जे मां हूंदी हुई छो त नुमाइंदगी थींदी हुई फार्मर ईंदा हुआ मशवरो वठंदा हुआसीं एग्रीकल्चर प्राइस पंहिंजो पॉलिसी इंस्टीट्यूट हूंदी हुई ॿुधो न साईं उन में या ॿियनि में असां पाण फील्ड ते वेंदा हुआसीं फार्मर खे ॾिसंदा हुआसीं भई कहिड़े नमूने सां असांजे एग्रीकल्चर जी पॉलिसी कहिड़ी थियणु खपे ॿुधो न साईं फार्मर इनपुट प्राइस ॿुधो न साईं इनपुट जेके ज़रई अवामिल आहिनि त उन्हनि जी प्राइस छा थियणु खपे ॿुधो न साईं हींअर बि असांजी पोइ जेका हुकूमत में मौजूदु असांखे जॾहिं मशवरो लाइ घुरायो त असां तव्हां सिर्फ़ु GST ख़तमु करियो ॿियो कुझु बि न करियो पोइ उन में काफ़ी हिन गवर्नमेंट वरी कोशिशि कई आहे जीअं जेको फर्टिलाइज़र जी क़ीमत माना यूरिया जी क़ीमत घटिजी आहे फिराइण खां पर असां अञा बि इहो था चऊं त न तव्हां GST ख़तमु करियो इहे शयूं पाण ई जेका हीअ जेके ॿियो न ॾियो कुझु बि न ॾियो प्राइस बि मुक़ररु न करियो का बि न करियो पर जेको हीअ GST जेको असां पहिरीं खां GST ख़तमु करियो ऐं हिकिड़ी ॿ शयूं हिकिड़ियूं माना ज़रई इनपुट्स जी क़ीमत माना बैलेंस करियो उन कास्ट ऐं प्रोडक्शन जेका असां बैलेंस थिए ऐं ॿियो जेको तव्हां मार्केट ओपन करियो हाणे असां इंडिया मां त मार्केट हाणे केलो जेको असां ऐं एतिरो बि तव्हां ॿुधायो जेसि ताईं असां मिनिस्ट्री में रहियासीं इंडिया मां केलो इम्पोर्ट कोन्ह थियो ॿुधो न जेसि ताईं असां मिनिस्ट्री में हुआसीं छो त केलो सिंध जो फ़सुलु हूंदो हुओ ॿुधो न जे तव्हां रिकॉर्ड खोले ॾिसो ॿुधो न असां निकिता आहियूं त पोइ सभु शयूं शुरू थी वियूं आहिनि ॿुधो न तव्हां खोले ॾिसो तव्हांजो रिकॉर्ड जेसि ताईं असां मिनिस्ट्री में रहियासीं त कोशिशि असांजी इहा हूंदी त माना घटि में घटि शयूं जेको इंडिया मां जेको असां इम्पोर्ट थियनि ॿुधो न हाणे केलो ॾिसो माना हाणे केलो छा आहे त हुतां खां असांजो केलो निकिरे थो ॿुधो न साईं असांजो लोअर सिंध में आहे केलो ख़ासि करे केलो हुतां निकिरे थो हिते माना लाहौर कराची त माना 70 खां 80,000 रुपया हिकिड़ी ट्रक जो किरायो आहे ॿुधो न साईं होॾां इंडिया में जेको किलो थिए थो वाघा बॉर्डर ते थो या कश्मीर पॉइंट ते जंहिंमें अचे थो त उनजी सब्सिडी आहे ट्रांसपोर्ट सब्सिडी आहे बाक़ाइदे वाघा बॉर्डर ते माना को ख़र्चु कोन्हे पया हुननि त हाणे ॿुधायो त असांजो फार्मर जेको आहे वरी इंडिया वारे कहिड़े सां कम्पीट ई कोन करे सघो किथां कम्पीट करे सघो छो त हू हिकिड़ो त सब्सिडाइज़्ड आहे ॿियो वरी ट्रांसपोर्टेशन सब्सिडी आहे ॿुधो न ऐं चवंदा त मोस्ट फेवरेट नेशन करार ॾिबी मोस्ट फेवरेट नेशन कहिड़े हिसाब सां करार ॾींदासीं ॿ पहलवान हिकिड़े पहलवान जा तव्हां हथ खोले छॾिया ॿिए पहलवान जा तव्हां हथ ॿधी छॾिया त इहे सभु शयूं जेके तॾहिं करियूं ऐं ॿिया मार्केट असां चऊं था त भई अफ़गानिस्तान मार्केट तव्हांजी ईरान तव्हांजी मिडिल ईस्ट जेका बि शइ वञे छो त पाकिस्तान तव्हां बाक़ाइदे मिसाल असां जॾहिं आयासीं मिनिस्ट्री में तॾहिं ॿाहिरां कणिक ईंदी हुई ऐं कणिक ईंदी हुई माना जेका बि असांजी प्रोडक्शन थींदी उन वक़्त में असांजे वक़्त में तव्हां खोले ॾिसो जॾहिं असां आयासीं त उते 16 मिलियन टन वीट जी प्रोडक्शन हूंदी हुई जॾहिं असां छॾी आहे 26 मिलियन टन ते वीट प्रोडक्शन छॾी आहे जॾहिं असां हुआसीं जॾहिं असां आया हुआसीं तॾहिं राइस जी प्रोडक्शन 2 या 3 मिलियन टन असां जॾहिं छॾी आहे 7.5 मिलियन टन राइस जी प्रोडक्शन मैज़ जी प्रोडक्शन 1 मिलियन टन हुई असां जॾहिं छॾी 4.5 मिलियन टन मैज़ जी माना जेके बि असांजो जेके से पंहिंजो ग्रेन्स आहिनि जेके अनाज आहिनि जिन खे असां अनाज था चऊं उन्हनि जी प्रोडक्शन कोई माना 80 मिलियन टन जेका असांजी पंहिंजी ज़रूरत 26 मिलियन टन आहे अॼु बि तव्हां 10-12 मिलियन टन सरप्लस माना तव्हांजो फार्मर हर शइ तव्हांखे पैदा करे ॾींदो तव्हां सिर्फ़ु हुनखे मार्केट ॾियो मार्केट कॾहिं मिली फार्मर खे मूं तव्हांखे ॿुधाए पियो पार्टी जी जेका 2008 में गवर्नमेंट आई हुन 950 रुपया कणिक जी क़ीमत आस्ते आस्ते वधी हाणे 1300 रुपया क़ीमत ॿुधो न साईं तंहिंखां पोइ माना सुठी पॉलिसी हूंदियूं थोरो पंहिंजो हुनजे करे जेको असां पंहिंजो थोरो ग्रेन जी क़ीमत में ॾिया अॼु बि असां सरप्लस आहियूं अनाज में जेको सरप्लस आहियूं ॿुधो न साईं हाणे जेको असां पंहिंजे सरप्लस खे हाणे असां मार्केट ॾियणी आहे मार्केट कहिड़े नमूने सां ॾियूं त असां सिर्फ़ु वधीक आहियूं चवंदा हीअ सिर्फ़ु 3 बॉर्डर असां खोले छॾियूं असां हूंदा हुआसीं मिनिस्ट्री माण्हू चवंदा भई ऑटो स्मगल पियो थिया यार स्मगल जी ॻाल्हि न कयो जेकी तव्हां शइ पवंदो उहो त पैदा कयो ऐं चवंदो अफ़गानिस्तान तव्हांजी ईरान ऐं तव्हांजी हीअ जेको दुबई वग़ैरह वग़ैरह इहो जेको शिप जे ज़रिए लॉन्च जेका बि शइ वञी सघे माना मार्केट खे तव्हां ओपन करियो त जेको असां पंहिंजो हाणे अॼु बि लाइव स्टॉक जी पॉलिसी छा आहे तव्हां माना जेको असां गोश्त तव्हां खणी वञी सघो था
पर जेको सो तव्हां लाइफ स्टॉक ज़िंदा नथो वञी सघे, न को अफ़गानिस्तान थो वञी सघे, न को जेको ईरान थो वञे। उन जे करे फार्मर खे वञे पियो जानवर, पर नुक़सानु कंहिंखे थियो, फार्मर खे थो थिए। ॿिया चैनल पिया कमाइनि फार्मर खे, रेट मिले पियो सुठो, फार्मर न ॿियनि खे न चैनल पिया कमाइनि, ॿिया चैनल आहिनि, पर फार्मर जो पैसो जेको फार्मर जे जॾहिं ताईं ही 3 मार्केट तव्हां खोले छॾियो, पाकिस्तान में वाफर मिक़दार में, ख़ासि करके सिंध में वाफर मिक़दार में शयूं पैदा थींदियूं। सर टाइम हिकिड़े ॿिए ब्रेक जो थियो आहे। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सर हू वज़ारत जेका हुई उहा त ख़तमु थी वई, अरिड़हीं तरमीम खां पोइ असां ॾिठो माना सूबनि जो अॼु ताईं दाऊं आहिनि त जेके शोभा उन्हनि सूबनि खे वफ़ाक़ मुंतक़िल कया, वरी नवनि नालनि सां कमु पिया कनि। ख़ासि करे पाण ख़ुराक ऐं ज़राअत जे उन में ॾिसंदासूं, बोसन साहिबु अॼु बि मिनिस्टर आहे, नालो उनजो फूड सिक्योरिटी रखी छॾियो अथनि। हाणे उनजो कहिड़ो किरदारु आहे, उनजे रहण जो जवाज़ आहे? ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं आहे त उन मां को फ़ाइदो थिए पियो? त सभु बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे। हिकिड़ो त छा त जेॾी महिल डिवोल्यूशन आयो, जॾहिं शोभा जेके ख़ासि करके 3 शोभा साईं, ख़ासि करके ज़राअत, एजुकेशन ऐं सिहत, सही ॿुधो न साईं, हक़ीक़त में ही इंटरनेशनल लिंकेज सां पिया हलिया सॼा, ॿुधो न साईं। जॾहिं इहे डिवॉल्व थिया तॾहिं माना गवर्नमेंट महसूसु कयो त थोरो असांखे गैप जेको सो अची वियो, ॿुधो न साईं। गैप अचनि खे उनखे कवर करण लाइ ख़ासि करके छो त फूड सिक्योरिटी जेको सो तव्हांखे ॻाल्हि कई, छो त हीउ पंहिंजो प्राउंसल जो मसइलो आहे, ॿुधो न साईं, पर हुकूमत पाकिस्तान जो वॾे मॾो जेको बुनियादी आइनी ज़िम्मेदारी आहे त माण्हू खे कंहिंखे खुराक नथी मिले, ॿुधो न तव्हां हज़रत उमर जो जेको पंहिंजो साईं जो कौल जेको पंहिंजो त माना को माण्हू किथे बि किथे बि जेको बुखियो साथ जो सुम्हे त माना मुंहिंजी जवाबदारी आहे, ॿुधो न साईं। माना उहो पाण जेको हाकुमल वक़्तु पोइ उनजा ॿिया गवर्नर बर्नर बि हूंदा, उन्हनि गवर्नर जी जवाबदारी जेका तव्हां डिवॉल्व करे छॾियो त उन्हनि जी जवाबदारी आहे न, लेकिन फेडरल गवर्नमेंट जी जवाबदारी आहे, ॿुधो न। तंहिं करे फूड सिक्योरिटी जी सूरत में नेशनल फूड सिक्योरिटी एंड रिसर्च, त रिसर्च बि जेको इंटरनेशनल लिंकेज सां रिसर्च थी थिए, तंहिं करे जेको हिननि इहो महसूसु कयो त न असांखे हिन शइ, तंहिं खां पोइ वरी न्यूट्रिशन जी कमी, ख़ासि करके छो त हाणे जेको फूड सिक्योरिटी जेका सिर्फ़ु सिक्योर फूड खे न, पर न्यूट्रिशन खे बि ॾिसे पई, ॿुधो न साईं। त न्यूट्रिशन जेका ॾिसो न पंहिंजो हाणे जेको थर में केतिरो प्रॉब्लम आयो आहे, त ख़ासि करके थर में माना ख़ासि करके प्रेगनेंट माना पंहिंजो ॻोरहारी औरत ऐं तंहिंखां पोइ नओं जेको ॿार थो ॼावे, त माना हुनजो 1000 माना घटि में घटि में हुनजो 1000 ॾींहंनि ताईं हुनजो केयर करिणो आहे, त माना ॿार जेको असां पंहिंजो माना चवनि प्रॉपर ग्रोथ करे, प्रॉपर शइ अचे। माना जेको असां वॾी जेका शइ हाणे त तव्हां ॿुधायो त भई असां जॾहिं आयासीं शुरू में त हिकिड़ो प्रोग्राम हलियो फोर्टिफिकेशन जे नाले सां, ॿुधो न साईं। फोर्टिफिकेशन माना आयरन पंहिंजो फोर्टिफिकेशन कई वई अटे में, कि आयरन मिलावट आहे। ॿियो जेको असां तव्हां ॾिसंदो त वेजिटेबल ऑयल जेको वनस्पति घी आहे, इन ते विटामिन ए ऐं डी सां भरपूर, सम्झो न साईं। ऐं टियों ख़ासि करके आयो त आयोडीन मिला नमक, बिल्कुलु। पर जेका सर्वे थी छो त हीअ असां जॾहिं आयासीं तॾहिं 97 में आयासीं, तॾहिं हीअ प्रोग्राम हलिया पिया, 90s में प्रोग्राम शुरू थिया। जॾहिं सर्वे थियो त सर्वे ॿुधायो, जेकॾहिं 2001 में जेको सर्वे आयो त तव्हांजे आयरन मिलावट कमु कई कोन्हे, ॿुधो न साईं। अच्छा, हा। तंहिंखां पोइ जेको विटामिन ए ऐं डी बि कमु कोन कयो आहे। पोइ जेके हा, पोइ जेके 2011 जी सर्वे थी उन चयो सिर्फ़ु आयोडीन मिला नमक कमु कयो आहे। छो त आयोडीन मिला नमक ख़ासि करके तव्हां मथां पहाड़ी इलाइक़नि ते वेंदो त हिते गोइटर जी बीमारी थींदी, गलो जेको माण्हू जो सुजी वेंदो, त उते जेको माना उहो त काफ़ी, त माना सिर्फ़ु आयोडीन मिला नमक जेको हलियो, छो त हिते जेको इदारा हुया उन्हनि इदारनि ऐं ख़ासि करके जेको पंहिंजो इन में नेशनल फूड वारनि बि काफ़ी कमु कयो शुरू में, ॿुधो न साईं। त इन जेको मिले गवर्नमेंट ऐं जेसिताईं गवर्नमेंट पब्लिक ऐं प्राइवेट सेक्टर जेसिताईं पाण में न मिलंदा तेसिताईं कमु, त पोइ चऊं त न तव्हां जेको हिन खे बायो फोर्टिफिकेशन करियो। फोर्टिफिकेशन पंहिंजी जाइ ते, छो त जेको न्यूट्रिशन जो प्रॉब्लम आहे उनखे असां 3 तरीक़नि सां 4 तरीक़नि सां, हिकिड़ो डाइवर्सिफिकेशन ऑफ फूड, मुख़्तलिफ़ फूड खाओ, तव्हां खीर पीओ, तव्हां अखरोट खाओ, तव्हां बादाम खाओ, तव्हां फ्रूट खाओ, सभु खाई जेको असां तव्हांखे न्यूट्रिशन तव्हांखे मिले, ॿुधो। तव्हां यूरोप अमेरिका में वेंदो त माण्हू बैलेंस फूड था खाइनि। पाकिस्तान में सिर्फ़ु असां 10 किलो कणिक जा हर महीने में था खाऊं था, अटे जी सूरत में या मानी जी सूरत में, ऐं तव्हां हा कंहिं बि सूरत में न। स्टेपल फूड पहिरियों असांजो अचो त 10 किलो असां कणिक था खाऊं, बाक़ी 1 या 2 किलो जेको असां चांवर, मेज़बा, इहे सभु शयूं आहिनि, ॿुधो न साईं।
पोइ चवंदा तव्हां जेको हिन जे अंदरि इन बिल्ट करियो बायोलॉजिकल मीन्स बायो फार्टिफिकेशन, फार्टिफिकेशन न फार्टिफिकेशन मिक्सिंग आहे, सही ॿुधो न ब्लेंडिंग आहे, पर चवंदा बायो इन बिल्ट करियो प्लांट जे अंदरि, प्लांट में ही शयूं शयूं अचनि, ॿुधो न साईं। पोइ असां जॾहिं कमु कंदा हुआसीं तॾहिं जॾहिं ॾिसंदासीं पछो असांजे कोशिशि में हुआसीं त भई पाकिस्तान खे सेल्फ सफिशिएंट करियूं, ऐं अनाज जे हिसाब सां जॾहिं असां आयासीं मिनिस्ट्री में असांजो सॼो ग्रुप आयो, जेके टेक्निकल माण्हू आहे सिर्फ़ु आऊं न PRC प्रोविंशियल गवर्नमेंट सभु जेको असां मिली करे अल्हम्दुलिल्लाह उन ते जेको असां हुकूमत बि मञींदी हुई टेक्निकल माण्हुनि जा, ऐं असां जेको पोइ असांखे मूंखे पाण उन वक़्तु महसूसु थियो त न न्यूट्रिशन जे हिसाब सां असां न्यूट्रिशन एनहांसमेंट करणी हुई, उहा करे कोन सघियासीं, ॿुधो न साईं। पोइ मिनिस्ट्री ठही, नेशनल फूड सिक्योरिटी सिर्फ़ु इन्हनि शयुनि तां त हिकिड़ो त माण्हुनि खे इंश्योर करियूं, खाद खुराक उनखे इंश्योर थिए हर कंहिं माण्हू खे, ॿियो न्यूट्रिशनली रिच करियूं उनखे, ॿुधो न साईं। हाणे अॼुकल्ह जेको हिन मिनिस्ट्री ऑफ फूड सिक्योरिटी जो जेको कंसर्न छो त ही इनखे चवंदा असां हिडन हंगर, माल न्यूट्रिशन थींदी आहे, हिडन हंगर थींदी आहे, माण्हुनि जी ग्रोथ स्टैंडर्ड ग्रोथ थींदी आहे, माण्हुनि जी आई साइट कमज़ोर थी आहे। हाणे तव्हांखे चश्मो छो लॻल आहे त इन जे करे त तव्हांखे विटामिन ए सही नमूने सां न मिले, करे विटामिन ए पाण खे सही नमूने सां मिले त माना पाण खे पंहिंजो ॿियो वरी डायरिया जी बीमारी थी थिए, ॿुधो न, माण्हुनि जी ग्रोथ सही न, माण्हू पंहिंजो वज़न खां माना वज़न जेको एज जे हिसाब खां घटि माण्हू, ऐं स्टैंडर्ड ग्रोथ, ॿुधो न साईं, ऐं माण्हुनि जो खुराक जेको असां पंहिंजो, तंहिं करे मिनिस्ट्री ऑफ फूड सिक्योरिटी हिनखे ठही त माण्हुनि खे हिकिड़ो फूड सिक्योर करियूं, माण्हुनि जी ईज़ी अप्रोच थिए, माण्हुनि खे सस्टेनेबल करियूं फूड, ऐं ॿियो जेको न्यूट्रिशन रिच करियूं, ऐं जेको रिसर्च जेको असां पंहिंजे इन नमूने सां, तंहिं करे जे मिनिस्ट्री ठही। पोइ हाणे आऊं बि जेको जंहिं इदारे में कमु थो करियां त पंहिंजो उन इदारे जो असांजो कमु इहो आहे त बायो फार्टिफिकेशन, तंहिं करे असां पहिरीं सिर्फ़ु वीट ते पिया कमु करियूं। हाणे वीट जी पहिरीं वैरायटी असां ज़िंकोल 2016 जे नाले सां वठी आया आहियूं। ज़िंकोल आहे, ज़िंकोल माने वीट जी वैरायटी आहे। जितनियूं बि ॿियूं जेके वीट जी वैरायटी आहे हुन में ज़िंक जे कंटेंट आहे 25 ppm आहे। असां जेका वैरायटी वठी आया आहियूं 37 जो, हाणे असां इन ते पिया कमु करियूं छो त असां सेल्फ हेल्पिंग ते वठी वियासीं, पर मूंखे ऑफर थी, पोइ असां जेको असां पंहिंजो हार्वेस्ट प्लस जे नाले सां ऑर्गेनाइज़ेशन आहे यूनाइटेड नेशन जी, असां उन में त असां ख़ासि करके जेका टे पंहिंजूं शयूं आहिनि, टे शयुनि में कहिड़ो हिकिड़ो न्यूट्रिशन जे हिसाब सां ज़िंक, आयरन ऐं विटामिन ए, जेकॾहिं इहे शयूं टई जेको अची वञनि त एशिया ऐं अफ्रीका में कमु पियो हले। असां पहिरीं वीट जी वैरायटी वठी 2000 टन लॻो सीड ॾिनो अथऊं, ऐं असांखे पहुचो त हिकिड़ी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट कयो, हुन में जेको आहे पंहिंजो तव्हां पंहिंजो उनखे फार्मर्स खे ॿिज ॾियो, त असां डिस्ट्रिक्ट सखर सिलेक्ट कई आहे सॼे मुल्क में, सॼे मुल्क मां डिस्ट्रिक्ट सखर वधो न साईं। त इन सां साईं ख़ुर्शीद शाह साहिबु काफ़ी असांजूं ॻाल्हियूं थियूं, पोइ उन में असांखे सपोर्ट कई। पोइ जेको असां हिकिड़ी वर्ल्ड विजन हिकिड़ो प्रोग्राम आहे, उन प्रोग्राम तहत असां सॼे डिस्ट्रिक्ट पूरे पाकिस्तान में हिकिड़ी डिस्ट्रिक्ट कई अथऊं, जेका मॉडल डिस्ट्रिक्ट चवंदा, इन में जेको असां न्यूट्रिशन रिच जेको असां 600 बैग्स माना 25 kg जा बैग्स माना अधु एकड़ जा विझ ॾिनो अथऊं फार्मर खे सम्झायो त भई हीअ जेको असां तव्हां जेको पोखींदो, वरी इनखे फार्मर खे चओ त तव्हां इनखे पाण अॻिते वरी हलायोसि, त तव्हां नेशनल फूड सिक्योरिटी जेको पुछो त माना में माना फूड सिक्योर ऐं न्यूट्रिशियस फूड। अच्छा त सर सखर में ई छो तव्हां पाण ज़िक्र कयो थर त वधीक प्रॉब्लम जो शिकार आहे, पहिरीं तव्हांखे थर, हा हाणे इन जी ॻाल्हि इहा आहे त छो त जंहिं ऑर्गेनाइज़ेशन सां गॾु आई आहे हीअ कैनेडा जी मदद आई आहे असांखे, ॿुधो न साईं। कैनेडा वर्ल्ड विजन जे नाले सां उन्हनि जो पहिरियों अॻे सेटअप हुयो उते, ॿुधो न साईं, त जेका असांखां छो त असां सखर में आहे, उन्हनि जो वर्ल्ड विजन जो सेटअप आहे सखर में, ॿुधो न साईं। त उन्हनि जो अॻु में हिकिड़ो क्लाइंटेल ठहियो पियो, माना अॻु में उनजो नेटवर्क हो हिकिड़ो पूरो सखर में, ॿुधो न साईं। ख़ुर्शीद शाह साहिब जी काफ़ी हुन में काविशूं हुयूं, ऐं पंहिंजो त भई हिन डिस्ट्रिक्ट में जेको असां पंहिंजो उन खां पोइ जेको छो त हिकिड़ो सिस्टम ठहियो पियो, हाणे असां बिल्कुलु हिकिड़ो नई ॾिसे पर असां ॿिज ॾिनो आहे, ॿुधो न साईं। ॿिज जेको असां असांजो लिखो असां वटि 2000 टन सीड हो, जंहिंमें 400 टन सीड असां डिस्ट्रीब्यूट कयो, 20 सीड कंपनी में वठो सीड हो, ऐं उहो जेको असां थर में मदान साईं जेके पंहिंजो बुगियो सीड कॉर्पोरेशन आहे साईं पीर आफ्ताब शाह जिलानी वारनि जी जहान हिकिड़ो आहे, उनखे ॿियो कुंडरी में जेको असांजो बेकन सीड मियां सलीम वारा जेको असां उन्हनि खे ॾिनो अथऊं बुगियो सीड कॉर्पोरेशन। टास्को हिन साल असां उमरकोट में जेको असां ॿुधो न साईं, हा घटि में घटि 6 फार्मर खे पंहिंजो 50 kg माना 100 kg सीड ॾिनो अथऊं, त भई इहो तव्हां सीड अॻिते जेको असां, पर मुंहिंजो अॻिते जेको असां प्रोग्राम जेको ईंदो उन में इहो त बाक़ाइदे थर में असां हिनखे डिस्ट्रीब्यूट कंदासीं माण्हुनि जे खुराक लाइ। असां चवंदासीं भाई जेको असां पंहिंजो तव्हां जेको फार्मर खे जिते बि असां ॾिनो आहे 400 टन जेको सीड ॾिनो अथऊं, उनखे चयो अथऊं त भई तव्हां अॻिते जेको असां पंहिंजो 70% हिनखे पंहिंजे खाद लाइ इस्तेमालु करियो, ऐं 30% अॻिते सीड मल्टीप्लाई करे अगरि ॿियनि फार्मर खे वरी सीड ॾियोसि। चलो वॾी महिरबानी सर, अञा ॻाल्हियूं तमामु घणियूं तव्हां थी सघनि पियूं, सॼी लाइफ तव्हांजी ज़राअत ऐं खुराक में गुज़री आहे, पाणी बि तमामु वॾो मसइलो, हुन ते बि ॻाल्हाए सघिया आहियूं। प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो आहे, वरी तव्हांखे कंहिं महिल ज़हमत ॾींदासीं असां। नाज़रीन, डॉक्टर ख़ालिद
कादिर बख्श बलोच साहब जिन जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ॻाल्हियूं ॻच आहिनि, शोभो तमामु वसी आहे, पर जेतिरो असां कोशिशि कई ॻाल्हाए सघियासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अला वाही।